नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठारूशाह खां ख़बर ॾींदा हलूं त ठारूशाह साहिती परगिणी जो तारीख़ी शहर दरबेलो यूसी इंतज़ामिया जे अदम दिलचस्पी सबब खंडरात में तब्दील थी वियो। शहर जे हर घटी ऐं मोहल्ले में गंदे पानी जो तला लॻियल आहे। गंदगी सबब शहर जा मासूम ॿारड़ा मुख़्तलिफ़ बीमारी मलेरिया, डायरिया, गैस्ट्रो ऐं पेट जी बीमारियुनि में मुब्तला थी विया आहिनि। कंहिं बि नोटिस न वरितो। यूसी चेयरमैन ख़िलाफ़ रवासिन जो एहतजाज मुज़ाहिरो नोटिस वठण जो मुतालबो। ठारूशाह भरिसां दरबेलो में रवासिन पारां यूसी चेयरमैन ऐं इंतज़ामिया ख़िलाफ़ रवासिन शाहिद सोलंकी, बाबू इस्माइल, मीरजट, नवीद राजपर ऐं एहतजाज कंदे चयो त यूसी चेयरमैन होत खान मंगरियो जी अदम दिलचस्पी सबब तारीख़ी शहर खंडरात जो ॾेख ॾेई रहियो आहे ऐं शहर जी हर घटी में गंदे पानी जा तला लॻल आहिनि। हिननि चयो त असां केतिरा ई भेरा यूसी चेयरमैन ऐं ॿियनि खे शिकायतूं कयूं, पर असां जो को बि ॿुधण लाइ तयारु न आहे, जंहिं करे दरबेलो जी हर घटी तला जो मंज़र पेश करे रहियो आहे। हिन चयो त दरबेलो में गंदगी सबब केतिरा ई मासूम ॿारड़ा मुख़्तलिफ़ बीमारियुनि डायरिया, मलेरिया, गैस्ट्रो, ख़ारिश ऐं पेट जी बीमारियुनि में मुब्तला थी आहिनि। हिननि चयो त बजट हड़प कंदड़ यूसी चेयरमैन ख़िलाफ़ कार्रवाई करे गंदगी जे वर चढ़ियल दरबेलो में सफ़ाई कराए इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।